ये जमायत न या जमायत या थोड़िया यमन में करोड़न के तादाद में मारू भी या रसूल अल्लाह जा नारा पे हड़न ए या रसूल अल्लाह जा नारा करो नबी से बनाओ लन तज्तमिअ उम्मती अला ضلالती मुझी उम्मत गुमराही ते गद कान थींदी मुझी उम्मत गुमराही ते गद कान थींदी जे चौथा दबा या रसूल अल्लाह चवण शिरका त वो यमन वारा मुशरिक है गालायो चौन चौको ने बरेल वारा मुशरिकन सऊदी में अक्सर मानू जे के या रसूल अल्लाह पे जब मुशरिकन कहो तो छोड़ देंगे हम जहां की महफिलें सारी मगर मिलाद की महफिल सजाना हम न छोड़ेंगे ये नारा या रसूल अल्लाह लगाना हम न छोड़ो ये नारा या रसूल अल्लाह लगाना हम न छोड़ेंगे। दुरूद शरीफ को दफो पढ़ाओ सभी मेरी आवाज सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। थोड़ो मिलाद बुधाया मैं सरकार मदीना जरा दुनिया दे तशरीफ खणी प्या चल हजरत अब्दुल्लाह मा अम्मा आमना में जो नूर मुंतकिल थो हजरत बीवी आमना जी जिंदगी में तब्दीली अची वही आए त्री तब्दीली जो अम्मा पे जवे जरा मां बाहर भितल खा लगा भित्यूं सलाम कर वणन खा लगा वन सलाम कर पत्थरन ते पैर रखा पुत्रियों में बंजी सलाम कर कुआ ते पानी भरण वन्या कुआ जो पानी मसे बोड़ा डगरे चढ़ी अचे चले अम्मा हेठ झुक जाने नवी महीना मुखे नबी पे जो ज़ियारतूं करायो आदम साई शीस साई नूह साई इब्राहिम साई इस्माइल साई मूसा साई हर एक नबी जो ओ आमना तोखे मुबारका जो तुझे पेट में असान सबनी नबी जो सरदार मदीने जो साई अजीब हुआ नव महीना गुजरिया मायन के पेट थे तकलीफ थे पेट वटो थे जेल में दर्द थे उल्टी अचे दिल कच्ची थे अम्मा पे चवे जरे मदीने जो साई मुंह में आयो काब मुखे तकलीफ कान आई तो दवा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन। काब तकलीफ बारी जी रात आई मिलाद अरब दुनिया में भली 10 तकरीर पर पढ़ंदा इन जे पढ़ने जी बड़ी बरकत आ उदल दथ पर इन जे पढ़ने जो बरकतूं आहिनि जिते मिलाद पढ़ियो वेंदो उते खुदा जे रहमत जो नुज़ूल। अम्मा पे चवे हे मूं सॼो ॾिठो माशाअल्लाह हे मुंहिंजी नज़र बितन मां जबलन मां शाम मुल्क में जेके डाचूं पयूं चरन उहे डाचूं चरन ते ॾिसां पई पन पयूं खाईं पन बि ॾिसां पई सिर्फ ॾिसां कान पई उहे पन सुञाणा बि पई कहिड़ा पन पयूं खाईं बेटा से फरमा तुझ खरो जस खरो बिया मिड़ई मल्ल मल्ल माना भला बयान भी अब भला हन फरमाए तो जखरो जस खरो बिया मिड़ई मल्ल पर समय जे सुहाग जी कहन पई कल मिट्टी उन
मुरसल असल हुई एतरी जखरे जे हो जान दिसा कौन हैदराबाद में कराची में मिट जाते सही किथे फरमाए तो चखरे जे हो जान दिसा कौन दे हमें माशाअल्लाह मुहर सबनी मुरसली सरस सरस सदस शान फकर काब कौसैन औ अदला ई मुयस्सर थी इस मकान ई आगे जो एहसान जे हादी मेरे महरो अम्मा बेजरी हैदराबाद वालों से भी मां बैठी आया थोड़ी देर गुजरी खजी जे दुर्गे कदमा गुरमायू सलाम अलैकुम रहमतुल्लाह वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम ये तुमने तब मैं वहां उड़ गई मानो तो ये क्या रहा हो तो ये क्या रही हो चल पियूं एकड़ी पे जय मां बीवी आसिया माशाअल्लाह फिरौन जी घरवारी हजरत मूसा के पालन वारी ऐ बीबी जवे मां बीबी मरियम बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह भली आयूं जी आयूं अजो अजो वे हो तां जी खिदमत कया की ता मेहरबानी फरमाई रात जा 4 पिया थे 5 पिया थे चमथियो आमना अज तुझे वजूद मां रहमतुल लिल आलमीन नबी थो अचे उन नबी जो ज़ियारत करण आयूं भली आयूं जी आयूं वेहो थोड़ी देर गुजरी निहारिया त अजीब किस्म जूं औरतूं पैरन खां वठी करे वारन जे चोटीअ ताईं नूरी नूर पुछां पई ओ मायूं अवां भला किथां आयो ओए पियो जन मगे माल ताइफ माल यसरब माल दुनिया जे बेके खिते माल किथां आयो चओ थियो सी जन्नत जूं आयो अज मदीने जा साईं अची रहा है और हबीब जो दीदार करना आयो भली आयो जी आयो वेहो वेहो फरमाए भी मुखे डप पियो थे हेड़ियूं अजीब मायूं आवाज आयो आमना डिजे वा जेकर निधड़की हुजे अकेली हुजे तुझे वजूद में पान रहमतुल लिल आलमीन विठुआ बिजल खबरान थोड़ी देर गुजरी बीबी सावा बैठवे आवाज आया इज़हर या सय्यदल मुरसलीन इज़हर या इमामल मुरसलीन और नबियन दा सरदार है बाहर रचो हबीब तशरीफ खणी जो अम्मा पे चवे मुमा नूर निकतो उन नूर जी रोशनी सां शाम मुल्क जूं मारियूं ॾिठम बाहर जो हबीब आया सर सजदे में रखियो खुदा जे वतनियत जी शाहिदी दई सरकार मदीना जी गोया जी जलमा पई चवे ओ मायूं मुझो पुट मुखे देखारियो त सही 9 महीना इन दिलबर जे करे मुते मेहरबानियूं इनायतूं फज़ल करम हाणे दीदार त करे वठा पर पहिरियां वेचारे खणी जो ओए मायूं पयो जन ओ आमला हेडे निहार के बेजारियूं के कपड़ा पारायूं के अतर हणो के फणीयूं के सुरमू लियो रब तोखे एड़ो तकदीर पर नबी दिनो जो सुरमू पातला फणी बिनला कपड़ा ढकल राजल के बच्चा जावा पर आमला तो जे महबूब दिल पर जेड़ो दुनिया में तबियो को दिल पर आहे कौन को नारे तकबीर नारे रिसालत नारे तकीर नारे हैदरी नारे महबूब जो मट आखिरी बुधाया ना तारे इजाजत अथव
मिसल को नया जे न थई पक भला पेश कर आवाज नबी जेड़ो को आहे त भला हैदराबाद मां गोले कासमाबाद लतीफाबाद मूंखे त नाला ॿिया कोन्हे इन्हनि मां गोले को खणी अची त हीअ फूखिया पर मुंहिंजे महबूब जो मट मिसल कोन आ जी न थई पक भला पेश कर सोहणे नगदार निर्मल नबीउल हुदा जड़ो बियो मुस्तफा पेश कर हे झुकी में सजदा कया जे अग्या ते बड़ी शाम प्या जानवर जे अग्या अरे जे चवी तो जेड़ो अतमसे आहे नबी तुम अड़ी दुआ पेश कर यो मीलाद जो को ना इनमें असां जो महफिल थी सॼी कारी साहब शुरुआत कई कुरान जी तिलावत थी नातू थियो को बहकड़ो कम ताके गैर शरई ॾिसण में आयो न सही न तव्हां चओ हा बाबा ॾिसो इहो कम गैर शरई आहे हराम आहे जेकॾहिं अहिड़ी महफ़िल आहे जंहिंमें गैर शरई फेल गैर शरई कम अचनि त मीलाद हराम कोन्हे उहो कम हराम आहे मीलाद त जाइज़ आहे मीलाद मुस्तहसन तव्हां अरब दुनिया जा वॾा वॾा आलिम खोलियो चोटी जा आलिम दूर ओए सभई चवनि था सरकार जी मीलाद जो वॾियूं बरकतूं साईं मौलाना साईं मुफ्ती शाहनवाज़ साईं बुलबुल मदीना जी पढ़ी पे ना हिकिड़ी नात ईदूं त भलारियूं सभु हन पर अहिड़ो में हिकिड़ी मिसरा मूंखे ॾाढी वणंदी आहे मुंहिंजी दिलि थी जे तव्हांखे ॿुधायां चओ सुभान अल्लाह त ॿुधायांव न साईं जिथो मीलाद करण खां इहे फुटही गुस्ताख संदो ॼण घर तो रहे पर खुश थींदो मीलाद कंदो जेको आशिक आहे अदीब आहे भलारियूं सभु हल पर मीलाद जी अजीब आहे एहसान करे जे रात ॾिनो रब पई जो प्यारो हबीब साईं इदरीस ताला जो जेॾो बि शुक्र कर घटि अता कयो आसिन खे अदमत दिल जी दर्द जो तबीब आहे अल्लाह कंदो ही तव्हांजो मीलाद क़बूल आहे हर मीलाद साईं 10 मिंट पोइ ॿिए कंहिंखे ॾिबी न मां खे अल्लाह ख़ुशि करे सुभान अल्लाह सोने नबी अकरम नूरे मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद मुबारक साईं जो दुनिया पे आया तशरीफ करी थोड़ी देर गुजरी कक्कर हिकड़ो आयो उन कक्कर जे अचण सां सरकार मदीना अम्मा आमना जे नज़र खां गायब थी विया अम्मा सोचे भी नहीं शेरो दिलबर मूंखे मिलियो हाणे गायब थी वियो अलाए छा मसला आवाज आयो आमना अज मक्के वारन अॻिते हली मदीने वारा शाम वारा ताइफ वारा सभई दीदार जलवा कंदा अज समुंड जी मखलूक दुआ कई त मौला जे हबीब जे करे कुल कायनात ठाही थी उन सोने जो असां खे दीदार करा साईं वियाहन इंशाअल्लाह मोटी ईंदा पान हबीब अकरम नूरे मुजस्सम आया सीरत निगार लिखियो आहे जन जन माइन खे फेटू
अल्लाह मुस्तफ़ा जी मिलाद जे सदके में उन्हनि खे पुट जी औलाद ॾिनी। छो त न्याणियूं मारी ना जेरियूं पूरी ना सरकार आया उन साल का न्याणी जेरी न पूरी। हबीब अकरम जो दुनिया ते तशरीफ खणी आया हजरत अब्दुल मुत्तलिब जो जे मां काबतुल्लाह में वेठो आहियां ॾिसां काबो मुंहिंजे बचड़े अब्दुल्लाह जे घर ॾे सजदा पियो करे। काबो दुनिया वारनि खे पियो चए हैदराबाद वारो तव्हांजो मां काबो आहे, कराची वारो मां, पाकिस्तान वारो मां, दुनिया जो काबो मां आहियां, पर मुंहिंजो बि हिकिड़ो काबो अथव ओ ॿियो केरु न आई, ओ मदीने जो शहंशाह। जॾहिं हज़रत बिलाल फतेह मक्की जे टेम ते मथे चढ़ी अज़ान थी सीरत के किताबनि खे पढ़ो उन टेम ते कहिड़ी मौके तई हैदराबाद में बांग चओ मो काबे दी शाहपुर जहानिया में असी चऊं मोरे में चऊं मो काबे दी सरकार मदीना जे गुलाम जॾहिं बांग ॾिनी उन टेम ते मो मदीने जे साईं ॾे हुसी। छो त काबे जो काबो मुस्तफा आला हज़रत जे हाजियो आओ शहन शाह का रोजा देखो काबा तो देख जोगे काबे का काबा देखो काबा तो देख जोगे काबे का काबा देखो। सुरा नबी आया मिलाद शरीफ में असांजा घणा माण्हू वो गैर शरई रस्मूं कनि था उन जी असीं मज़म्मत कयूं था ए रस्मूं ऐं ग़लति तरीक़े सां। हाणे हिकिड़ो मिलाद मूंखे ॾेखारियो हुन में औरतूं ऐं मर्द गॾु इहो बि हराम आहे। औरत मर्द गॾु बि इहो किथां जी शरीयत ऐं औरत जो मिलाद बि जेकॾहिं अहिड़ो आहे जंहिंसां आवाज़ मर्दनि ते पहुचे त हराम आहे। हाँ जे करे पाण में मयूं वेठियूं आहिनि पाण में नातूं बि पढ़नि त ख़ैरात जाइज़ा पाण में आहिनि। आवाज़ ॿाहिरि थो वञे गैर शरई तरीक़े सां त जाइज़ न आहे रहंदो ख़ुदा जी नाराज़गी जो सबबु आहे। शरई मसइला तव्हांखे ॿुधाइबा पोइ अमल माण्हू कनि न कनि छो त हाणे जदीद दौर आहे न। हाणे हूअं ई हुकूमत वारनि चयो आहे त असीं तव्हांखे ढोल बि ॾींदासीं न तबला बाजा स्कूल में मास्तर बि ॾींदासीं तव्हांजे बचड़नि खे ढोल सेखारींदा। असांजा वॾड़ा सॼी ज़िंदगी क़ुरान पढ़ियो बाबा तव्हां कहिड़ा वॾा कीमियादान कढी छॾिया केमिस्ट्री पढ़ाए थकिजी पियो, बायोलॉजी पढ़ाए थकिजी पियो, डॉक्टर कढी थकिजी पियो, इंजीनियर कढी थकिजी पियो। हुननि चयो भला इंजीनियर डॉक्टर थींदा त मथां वरी जूतियूं घुरनि तंहिं करे असीं हिन खे दुल ॾेई छॾियूं। पोइ दुल हूंदनि पिया रोज़ी कंदा पर गैरतमंद मुस्लमान छा था चवनि त असांखे बाबा दुल न खपनि, असांखे तबला बाजा न खपनि, असांखे खपे त क़ुरान खपे, असांखे खपे त मदीने जे मीर जो फरमान खपे। हाजी गुलाम नबी पियो चए डुकर जूं निशानियूं ॾिसण में अचनि थियूं अॻे छोकिरा हाणे नियाणियूं नचनि थियूं। अधी भेण तुंहिंजो इहो शान नाहे जो मर्दनि में बि नची पाण ठाहे तोॾे गैर माण्हुनि जूं निगाहूं खजनि जूं अॻे छोकिरा हाणे नियाणियूं नचनि थियूं। क़ुरान माण्हू ॿुधे न मिस्र में आज़ी शेख महमूद खलील हुसरी वॾो कारी आहे उतां जो मशहूर कारी हिकिड़ो शेख अब्दुल बासित अब्दुल समद ॿियो शेख सिद्दीक मंशावी ॿियो शेख खलील हुसरी महमूद। उनखे मिस्र जे बादशाह हिकिड़े दफ़े फ़ोन कई त शेख महमूद मां हिकिड़े मुल्क में वियो आहियां अंग्रेज़नि जो आहे सभु ॾाढी मुछूं चट सूट पेंट उन्हनि दीन जी का ॻाल्हि ॿुधी कान्हे। उन्हनि मूं ते टोक कई आहे त तव्हांजे मुस्लमाननि जे क़ुरान में त कुझु आहे ई कोन। तई हरू भरू चरियासीं पिया हाणे जल्दी करे टिकेट जा पैसा माथू ॾी अचे न मुल्क में। हुन चयो मूं देरी न कई टिकेट जा पैसा पाण नहीं बादशाह वज़ीर आज़म उनखे कहिड़ी परवाह
मिस्र मां निकरी उन मुल्क में वडी हिकड़ी मजलिस जी हैदराबाद में ही मजलिस मां तव्हां जे साम्हूं मुखातिब आहियां ए वडा वडा अंग्रेज कम्युनिस्ट पहिरिया बेदीर मुल्हिद वेठा जॾहिं अल्लाह जे क़ुरान खे शुरू कयो ऐं पढ़ियमि यासीन वल क़ुरानिल हकीम إنك لمن المرسلين على صراط مستقيم تنزيل العزيز الرحيم لتنذر قوما ما أنذر آباؤهم فهم غافلون لقد حق القول على أكثرهم فهم لا يؤمنون إنا جعلنا في أعناقهم أغلالا فهي إلى الأذقان فهم مقمحون وجعلنا من بين أيديهم سدا ومن خلفهم سدا فأغشيناهم فهم لا يبصرون سبحان الله कारी साहब चयो अखियूं मुटे पे पड़ियूं पहिरियां मुते खिलन पिया अखियूं जो खोलियम हिक हिक जे अख में कोढ़ो जारी आ रोई पिया चवन ही इंसान जो कलाम कोने ही त अल्लाह जी ज़ात बाबरकात जो कलाम आहे पर इहो शुरू में शैतान चाहींदो त मां मुसलमान खे क़ुरान ॿुधण न ॾियां ॿुधो बस आयत नेट जो दौर आहे नेट ते कारी सर्च करे ॿुधो 2 3 4 जॾहिं क़ुरान सां नीर लॻी वई न ख़ुदा जो कसम खणी थो चवां सुम्हण जे टेम ते बि क़ुरान ॿुध पोइ सुतो हैदराबाद जे शहर में पियो हूंदे अखियूं मूटींदे त मदीने जे मीर जा जलवा ऐं दीदार करे छा चवंदे इहा नात ॿुधाई त पोइ कारी साहब खां इजाज़त वठां छा चवंदे महबूब मिठा मां तुंहिंजो हाँ साईं तूं मुंहिंजो थी त ॿियो छा घुरिजे दिलदार मूं दिल तोखे आदमी चो दिलदार मूं दिल तोखे आदमी साईं दिल तूं मूंखे ॾी ॿियो छा घुरिजे महबूब मिठा मां तुंहिंजो तुंहिंजी सुहिणी सूरत याद करे दिल बेबस थी अरे याद करे चयूं आजिज़ ते मां पंहिंजे नाले चवां तव्हां त भरड़ायो मूं आजिज़ ते इमदाद करे जे अंगण अची ॿियो छा घुरिजे आत्मते खणी जो महबूब मिठा मां तुंहिंजो हाँ अल्लाह सही जन कोशिश कई उन्हनि खे कोशिश खे क़बूल करे कारी रसूल बख्श साहब असांजे मौलाना मोहम्मद कासिम भट्टी शेख भिरके खां उतां वीचारो आयो आहे उन साईं मुफ्ती शाहनवाज़ अल्लाह सभिनि खे ख़ुशि करे ए साईं साईं मोहम्मद मानक हे बि सुठो माशाअल्लाह ख़तीब आहे मां जो हिन खे ॿुधां अॼु पर देरि थी वई पर हाणे मां वञा थो पोइ साईं मोहम्मद मानक खे ॿुधो त राज़ी हुजो त ॿुधोसि अल्लाह कंदो ॿ टे मिंट ॿुधाईंदो बयान छो त नालो हुस त पोइ भला 2 टे मिंट नालो ॻणाए इंशाअल्लाह ताला ही मुल्क वॼंदो शैतान भॼंदो अव्हां जो आवाज़ मदीने पुॼंदो नबी करीम नज़र खणंदो हिते बि बेड़ा पार थी वेंदव अॻिते बि बेड़ा पार अस्सलामु अलैकुम।